आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाजबो ॾियाई मङा सभिनी ॾिसंदड़नि पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। हींअर असीं दादू शहर में जंहिं फ़नकार वटि मौजूदु आहियूं, उहो फ़नकार सिंध जो तमामु सुठो ऐं आउं ईअं चवंदुसि त समूरी दुनिया में जिते बि सिंधी ॿोली ॻाल्हाई वञे पई, ॿुधी वञे पई, सम्झी वञे पई, उते साईं जो नालो आहे, उते साईं मशहूरु आहे। जंहिं फ़नकार साईं गॾु असीं मौजूदु आहियूं, साईं जॾहिं बि पंहिंजो कलाम ॻायो आहे त पहिरियां उन शाइरी खे सम्झो आहे, उन शाइरी खे सुठे कंहिं राग में आणे पोइ ॻायो आहे। ऐं राग त हूअं ई सुठा हूंदा आहिनि, असांजा सभु सिंध जा राग सुठा आहिनि, पर साईं सभिनी रागनि खे ॼातो, सुञातो, सम्झो आहे। अहिड़ी सुठे फ़नकार सां गॾु असीं दादू शहर में मौजूदु आहियूं ऐं साईं जो नालो आहे बालिक सिंधी। ऐं साईं सां असां इनशाला अॼु खोड़ सारा कलाम ॿुधंदासीं ऐं कचारी कंदासीं। उन खां अॻु में जंहिं बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे प्यारे फ़नकार मोहतरम बालिक सिंधी साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। छा हाल आहे? शायो वेलकम भली कार दिल जी गराइम सां अवां दादू में अॼु कही आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं थोरा मूं ते मारोड़नि जा वेलकम अवां खे दादू अचण ते भली कार चऊं था। साईं, असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा त तव्हां मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं खां कई ऐं तव्हांजो मौसीक़ी में उस्ताद केरु रहियो आहे? साईं, मुंहिंजी शुरूआति थी, मुंहिंजो पहिरियों एल्बम आयो हो 1986 में आयो ऐं उन टाइम में मुंहिंजी एज 8 साल 9 साल जी हूंदी। ऐं मां ख़ुशनसीबु आहियां जो मूंखे उस्ताद पंहिंजे घर में मिलियो। मुंहिंजो वाल साहब जेको HST टीचर बि हुयो ऐं उन सां गॾु तमामु बहितरीनु मौसीक़ार हुयो, कंपोज़र हुयो, लेखक हुयो, शाइर अदीब हुयो। बख़्शल शाहानी मुंहिंजो बाबा साईं हुयो जेको हाणे असां सां गॾु न आहे। 2014 खां वठी बाबा जो इंतकाल थियो 2014 में, मूंखे हार्ट अटैक पइजी वियो ऐं उन मूंखे बाबा साईं सेखारियो। उन खां पोइ वरी मूं गानो ॿधायो उस्ताद अब्दुल गफूर सुमरो साहिब खां, उन खां बि सिखां पियो। जी नाज़रीन, असीं बालिक सिंध साहिब सां गॾु मौजूदु आहियूं ऐं साईं खां पुछूं था त अवां ॾिसंदड़नि पिणी प्यारनि लाइ कहिड़ो कलाम ॿुधाइनि पिया? मुंहिंजो तमामु मक़बूल गीत आहे जंहिं मूंखे ॾेह तोड़े परॾेह में तमामु घणो मक़बूल कयो ऐं हिन गीत ते मूंखे 3 अवार्ड बि मिलिया। मुंहिंजो मक़बूल गीत आहे केटिन ते, सुहिणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे, कहिड़ो जादू कयो थिए, कहिड़ो मंत्र पियो थिए। हिन जो शाइर आहे, हिन जो मौसीक़ार आहे महरम नाज़, मुंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त। उनजो गीत आहे, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। सुहिणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे, प्यारी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे, कहिड़ो जादू कयो अथई ओ, कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई आ, कहिड़ो जादू कयो अथई ओ, कहिड़ो मंत्र पढ़ियो अथई आ, जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लाइ लुछां तो लाइ रुआं, सुहिणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे। ओ तड़पी तड़पी फथकी तोले दाऊं कयां वेठो रोज़ रुआं, तड़पी तड़पी फथकी तोले दाऊं कयां वेठो रोज़
जो हर रीह मां हर रात मां तो ले लुछा तो ले रुआ सुहणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई हो कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो अथई हो कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर रीह मां हर रात मां तो ले लुछा तो ले रुआ आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल